नीरू मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त सुणाए। जॾहिं तूफ़ान आयो त असांजे ॻोठ जी तड़नि जी कहिड़ी हालत थी हुई? आहा, ॾाढी ख़राब हालत हुई। हिकु दरिया, ॿियो ककरनि जो पाणी, रुगो ॿोड़ा ॿोड़, हुड़ा तड़ भॼी भोरा भोर थी विया। ॻोठनि जा ॻोठ तबाह थी। उन राति किथे हुआ? अबो अम्मा जी दवा कराइण लाइ हैदराबाद विया हुआसीं, तॾहिं असीं बची वियासीं। न त उन राति असां बि लुड़ी मरी वञूं। पोइ माण्हुनि जो पूॼा थियो? जाम माण्हू मरी विया, घर ऐं ॻोठ ॿुॾा। माण्हू वणनि ते चढ़ी पंहिंजी जान बचाई, पर सॼा पाणियूं की न निकिरी सघिया। असलम ॿिए ॾींहुं असां होड़नि ते चढ़ी ॻोठ जे माण्हुनि जा लाश कढण लाइ पहुतासीं त छा ॾिसी अलाए त केतिरे। बस नीरू मूंखे अॻिते कुझु न सुणाए, मुंहिंजो हां फाटी पवंदो। मूंखे डपु थो लॻे, अलाए उन राति अम्मा अबा वारनि जो पूॼा थियो हूंदो। तूं परेशान कीअं थी? उनजो अलाह साईं ख़ैरु कंदो। हाणे तोखे जल्दी आज़ादी मिलंदी। तूं ॻोठ वञी पंहिंजे अम्मा सां ख़ुशि थी मिलंदी, ख़ुशि थींदी। हा, ही ज़ालिम मूंखे कीअं न छॾींदा? ये मूंखे आर वांगुरु मारे पोइ ॻोठ मोकिलींदा। असलम तूं मायूसी वारियूं ॻाल्हियूं को थो करीं? एतिरो दिलि वॾी कर। अलाह कंदो, उनजो रसूल कंदो, ॿई आज़ाद थी ऐं ॻोठ हलंदासीं, ख़ुशियूं कंदासीं, जशन मल्हाईंदासीं। असलम हाणे पंहिंजी यारी पकी। दरिया में ॿई गॾिजी हली शिकार कंदासीं। हा, ख़ुशियूं कंदासीं, जशन मल्हाईंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।